قولي رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن يوم الفصل كان ميقاتا يوم ينفخ في الصور فتأتون أفواجا وفتحت السماء فكانت أبوابا وسيرت الجبال فكانت سرابا إن جهنم كانت مرصادا للطاغين مآبا لابثين فيها أحقابا لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا إنهم كانوا لا يرجون حسابا وكذبوا بآياتنا كذابا وكل شيء أحصيناه كتابا فذوقوا فلن نزيدكم إلا عذابا قال النبي صلى الله تعالى عليه وسلم بلغوا عني ولو آية صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त दिल ये मोहब्बत सा बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला जा करोड़ एहसानात जे रब साईं तवाए असां खे ये महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरत जो नालो सूरतुन नबा टियों सिपारो उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला खंदो आहे त रब तआला तवाए असां जमी मुसलमानन के न कुरान मजीद जे मथा
ज़िंदगी गुजारण की तौफीक अता फरमाए। अजोको दिहाड़ो इंतहाई पुरमुसरत दिहाड़ो आहे, खुशी जो दिहाड़ो आहे। रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जने बानो रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखंदो आहे, रमज़ानुल मुबारक जे रोज़न जे रखण खां बाद चंड उनखे नज़र ईंदो आहे। शवाल जो सुबह जो पंहिंजे घरां फजर जी नमाज़ पढ़ी करे तैयार थी करे फजर जी नमाज खां बाद ईदगाह जी तरफ़ जॾहिं हलंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि के हुकुम फरमाईंदो आहे त अवां पूरी दुनिया जे अंदर लही वञो, जंहिं जंहिं जाइ ते जंहिं जंहिं जगह ते हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जंहिं रोज़ा भी रखिया, जिन तरावियों भी पढ़ियूं, अल्लाह के राज़ी करण जी मुकम्मल कोशिश कई आहे। अवां ज़मीन जे अंदर लही वञो, पंहिंजे घरनि खां निकिरी करे जॾहिं ईदगाह जी तरफ़ हलनि, तव्हां उन्हनि खे सलाम चओ। अजोको दिहाड़ो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां चूँकि मेहमानी जो दिहाड़ो आहे, अजोके दिहाड़े ते अचे थो त जेके माण्हू ईद जे दिहाड़े इज्तिमा में जमा थियनि था, अल्लाह रब्बुल आलमीन खां जेका दुआ घुराईंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी दुआउनि खे क़बूल फरमाईंदो आहे। तव्हां असां जमी मुसलमान जिनके अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो आहे, ही तमाम मुआमलात मसाइल भी रब साईं पंहिंजे उन्हनि बाननि जे लाइ बयान फरमाया आहिनि। अल्लाह तबारक व तआला मुसलमान जे दरमियान में ऐं काफ़िर जे दरमियान में जेको वॾे में वॾो फ़र्क़ु रखियो आहे, इम्तियाज़ रखियो आहे, इंसान उन जी तख़लीक़ जो मक़सद आहे अल्लाह जी इबादत। अल्लाह साईं पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, जिन्ननि ऐं इंसाननि खे मां अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी इबादत जे लाइ बणायो आहे। सभ खां पहिरीं मुसलमान ऐं काफ़िर जे दरमियान में काफ़ी सारा फ़र्क़ आहिनि, पर उसूली ऐं मजमूई तौर ते जेको फ़र्क़ु आहे, जेको हतल इम्कान वाज़े सिज वांगुरु वाज़े आहे, वॾे में वॾो फ़र्क़ु इहो आहे त जंहिं मुसलमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे, कलमे पढ़ण खां बाद जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां ईमान आंदो आहे, उहो इन शइ जी गवाही ॾिए थो, उनजो अक़ीदो इन शइ सां वाबिस्त आहे त ही जेका दुनिया आहे, जंहिंमें असां चंद दिहाड़ा चंद मिंट पंहिंजी ज़िंदगी जा गुज़ारींदासीं, हीअ दुनिया छॾे करे हिकिड़े दिहाड़े असांखे पंहिंजे हक़ीक़ी मालिक जी तरफ़ हलणो आहे, जिते असांखे पंहिंजे अमलनि जो हिसाब किताब ॾियणो आहे। उन जी जेका पहिरीं मंज़िल क़बर आहे, जंहिंखे आलम बरज़ख चयो वेंदो आहे। आलम बरज़ख खां बाद आलम हशर जो मामिलो आहे, हिसाब किताब दीगर मुआमलात ऐं मसाइल। पोइ जिन नेकी कई आहे, अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया जे साम्हूं उन्हनि खे इनाम अता फरमाईंदो। जिन गुनाह कया, अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया जे साम्हूं उन्हनि जे लाइ सज़ा बयान फरमाईंदा। इहो आहे असां मुसलमाननि जो अक़ीदो। जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां ईमान आंदो आहे, ॿिया आहिनि काफ़र जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां ईमान न आंदो, पर चूंकि हुननि जी दावा इहा आहे त असां हिन दुनिया जे अंदरि आहियूं, असांजे लाइ हर शइ हीअ दुनिया आहे, असांजो आख़िरत सां कंहिं बि क़िस्म जी का बि वाबिस्तगी न आहे, मरण खां बाद कंहिं बि क़िस्म जो को बि मामिलो न आहे, न हिसाब किताब जो मामिलो आहे, न आलम बरज़ख जो मामिलो आहे,
न आलम आख़िरत जो मामिलो आहे, वो हर शइ जो इनकार कनि था। इन जे लाइ अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद जे अंदरि वाज़े तौर ते खोड़ सारियूं निशानियूं बयानु फ़रमायूं आहिनि, जंहिंमें असाब कहफ़ वारो वाक़ियो आहे, जेके हज़ारे साल सुता पिया हुआ। हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो आहे। वजह वॾे में वॾी इहा आहे, जेके मके जे मुशरिकनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके जे मुशरिकनि खे चयो त तव्हां असांखे हीअ जहान छॾिणो आहे, अल्लाह जे आॾो हलणो आहे। कलाम मुक़द्दस में अल्लाह ताला फ़रमाए थो, उन्हनि इहा ॻाल्हि कई, क़ालू तिल्का इज़न करतुन ख़ासिरा, पोइ जॾहिं असां भोरा भोरा ऐं मटी थी वेंदासीं, उन खां बाद में असां ज़िंदा कहिड़ी सूरत में थी सघूं था। उन्हनि जो बि इन शइ जे मथां ईमान कंहिं बि क़िस्म जो न हुयो। अॼु असांजे दौर जे अंदरि बि अहिड़ा मकतब फ़िक्र वारा खोड़ माण्हू आहिनि, जंहिंजो अक़ीदो ऐं ईमान इहो आहे त असांजे मरण खां बाद में कंहिं बि क़िस्म जो को बि हिसाब किताब न आहे। उन जो वाज़े दलील ऐं सबूतो पंहिंजे मज़हबी रीतो रवाज सां ॾींदा आहिनि। तव्हां असां मुस्लमाननि जो माण्हू जॾहिं वफ़ात करे वेंदो आहे, वफ़ात खां बाद में जेको शरीयत जो हुकुम आहे, उनखे क़ब्रिस्तान जे अंदरि पहिरियों उनखे गुस्ल लिबो आहे। गुस्ल ॾियण खां बाद में उनखे कफ़न पाराइबो आहे। कफ़न पाराइण खां बाद में उनखे क़बर जे अंदरि वञी लहद जे अंदरि विधो वेंदो आहे। पर चूंकि हुननि काफ़रनि जो अक़ीदो इहो आहे त मरण खां बाद में इंसान दोबारा ज़िंदा कंहिं बि क़िस्म जो कोन थो थी सघे, उन जो वाज़े सबूत ऐं दलील हो पंहिंजे मज़हबी रीतो रवाज जे अंदरि इहो ॾींदा आहिनि। जॾहिं को माण्हू वफ़ात करे वेंदो आहे, उनखे वञी करे साड़े ऐं ख़तमु कंदा आहिनि। साड़ण खां बाद में हुननि जो इहो तजज़ियो आहे त हाणे जेको असांजो हमराह आहे, इहो मरी वियो, इहा ख़ाक थी वई, हिन खां कंहिं बि क़िस्म जो को बि हिसाब किताब न आहे। शरीयत फ़रमाए थी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा, जॾहिं इन इंसान जो वजूद ई न हुयो, जॾहिं इंसान जो नालो निशानी न हुयो, शुरू खां वठी जेकर इंसान गौर ऐं फ़िक्र करे त उनखे वजूद बख़्शण वारी ज़ात अल्लाह जी आहे ऐं उनखे पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। जंहिं रब बग़ैर वजूद जे हिनखे वजूद बख़्शियो आहे, हिन जो वजूद कंहिं बि क़िस्म जो न हुयो। अल्लाह ताला हिन जो वजूद बख़्शियो, हिनखे पैदा कयो आहे, हिन जा असबाब ठाहे करे हिनखे तयारु कयो आहे। शुरूआत जेका तख़लीक़ जी आहे, रब साईं हुन जो बयानु फ़रमायो आहे, व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा क़ालू अतजालु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका क़ाल इन्नी आलमु मा ला तालमून। जेका शुरूआत थी आहे, रब साईं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बणायो आहे इंसान खे। इहो सभिनी जो पहिरियों इंसान जेको आहे हज़रत आदम आहे। हज़रत आदम खां इंसान जी शुरूआत थी आहे। उन खां बाद में अल्लाह तबारक व ताला इंसान जे बणाइण तख़लीक़ जो जेको सिस्टम ठाहियो ऐं तरीक़ो जेको बणायो आहे, उहो इहो आहे त निकाह जे ज़रिए इंसान पैदा थींदो आहे। माना पहिरियों वञी करे हिकिड़ो कतरो हूंदो आहे, उन कतरे मां वञी करे रत जो दिॻ तयारु थींदो आहे। उन रत जे दिॻ खां बाद में अल्लाह तबारक व ताला माउ जे पेट जे अंदरि उन इंसान खे बणाईंदो आहे। उन जूं हॾियूं वग़ैरह तयारु थींदियूं आहिनि। उन जो ख़ूबसूरत जेको आहे सो पंहिंजो जिस्म तयारु थींदो आहे, जंहिंखे रब साईं क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फ़रमायो आहे, सुम्मा ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। त इंसान खे अल्लाह तबारक व ताला माउ जे पेट जे अंदरि पैदा फ़रमायो। त बहरहाल शरीयत जो दलील इहो आहे त अव्हां जो वजूद पहिरियों न हुयो, अव्हां खे वजूद बख़्शण वारी ज़ात अल्लाह जी आहे। इन जा खोड़ सारा दलाइल जेके रब साईं कलाम मुक़द्दस जे अंदरि बयानु फ़रमाइनि। चवण जो मक़सदु इहो आहे त मुस्लमान ऐं काफ़र जे दरमियान में सभ खां वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे, सभ खां वॾे में वॾी जेका फ़र्क़ु वारी ऐं इम्तियाज़ वारी शइ आहे, उहा इहा आहे त मुस्लमान जो अक़ीदो इहो आहे त असांखे हिकिड़े ॾिहाड़े मरणो आहे, अल्लाह वटि हलणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, पंहिंजे जज़ा ऐं सज़ा जो मामिलो थींदो, जिते रब साईं पंहिंजे नेक बाननि खे इनामात अता फ़रमाईंदो ऐं जिन अल्लाह जी नाफ़रमानी कई आहे उन्हनि खे अल्लाह साईं सज़ा ॾींदो। कुफ़र काफ़रनि जो अक़ीदो इहो आहे त इहो मुमकिन कंहिं बि क़िस्म जो न आहे। इहो वॾे में वॾो जेको आहे फ़र्क़ु आहे। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, दुनिया व माफ़िया जे अंदरि
तमाम कुतुबनि जे अंदर तव्हां जेकॾहिं मुतालो कसीर कंदव अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बख़ूबी ॻाल्हि सम्झ में ईंदी। दुनिया जे अंदर हर मज़हब ऐं हर मकतब फ़िक्र जा माण्हू तव्हांखे मिलंदा। को कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, को कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। दुनिया में तव्हां ऐं असांखे अल्लाह जे वजूद जा इनकारी मिलंदा, जिन हर वक़्तु अल्लाह जे वजूद जो इनकार कयो आहे। तव्हां ऐं असांखे क़ुरान मजीद जा इनकारी मिलंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व दीगर अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे नुबुवत जा इनकारी मिलंदा। बहरहाल जेकॾहिं दुनिया जे अंदर जेका मौजूद हक़ीक़त आहे जंहिंजो इनकारी तव्हां ऐं असांखे दुनिया जे अंदर न मिलंदो, उन शइ जो नालो आहे मौत। तव्हां ऐं असां जॾहिं बुनियादी अक़ीदो पंहिंजो सम्झंदासीं त पोइ तव्हां ऐं असांजा अमल बि दुरुस्त थी सघंदा, अल्लाह जी तरफ़ मुतवज्जे बि थी सघूं था। इन जे करे हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कंदा, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सिरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात फ़इन्नहु मा ज़करहु अहदुन फ़ी ज़ैक़िन मिनल ऐशि इल्ला वस्सअहु अलैहि वला फ़ी सआतिन इल्ला ज़य्यक़हु अलैहि। लज़्ज़तुनि खे जेका ख़त्म करण वारी शइ आहे, लज़्ज़तुनि खे जेका शइ ख़त्म कंदी आहे उहा मौत आहे। तव्हां हर हमेशह मौत जो तज़किरो कंदा कयो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मौत जो तज़किरो इन जे लाइ ॿुधायो वियो आहे छो त मौत जे तज़किरे करण खां बाद में जेको बि मामिलो ऐं मसइलो तव्हांजे आॾो ईंदो, केॾो बि मुश्किल हूंदो, उहो तव्हांखे आसान, छो त जेका मौत वारी हक़ीक़त आहे, मौत वारो जेको सदमो आहे, मौत वारी जेका तकलीफ़ आहे, मौत जे टाइम जेके मामलात ऐं मसाइल आहिनि, जॾहिं तव्हां उन सभिनी मामलात ऐं मसाइल खे पंहिंजे ज़हन जे अंदरि रखी करे ज़िंदगी गुज़ारींदव, पोइ दुनिया में तव्हांखे केतिरी बि तकलीफ़ूं मिलंदियूं, दुनिया जे अंदरि तव्हांखे केतिरा बि ग़म मिलंदा, तव्हां कंहिं बि क़िस्म जो उन जी तरफ़ तवजो न कंदव, छो त इहा वॾे में वॾो जेको मामिलो आहे, वॾे में वॾो मसइलो आहे, इंसान जो हिन दुनिया खे छॾणु आहे। इन हदीस जे अंदरि पैगंबर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन अंदाज़ जे अंदरि सम्झायो आहे। पाण फरमायूं त ॾुखे वक़्त जे अंदरि बि इहा शइ जेकॾहिं तव्हां यादि कई त तव्हांजे कम जी आहे, सुखे टाइम जे अंदरि बि जेकॾहिं तव्हां यादि कई त इहा ई शइ तव्हांजे कम जी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा, हिकु दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं आया, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं माण्हू सवाल कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां हिकिड़ो सवाल आहे, दुनिया जे अंदरि इंसान सभ खां पहिरीं इन शइ जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे त मां ॾिसां त अकुलमंद इंसान कहिड़ो आहे, दानाउ इंसान कहिड़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना सहाबी सवाल कयो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सरुहुम लिल मौत ज़िक्रन व अहसनुहुम लिमा बादहु इस्तिदादन उलाइकल अक़यासु। हदीस शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको तव्हां मञा अक्सर मौत जो ज़िक्र कंदो रहे, मरण खां बाद वारे अमलनि जो सोचे ऐं पंहिंजी आक़िबत जो सोचे करे सुठा ऐं बहितरीन अमल कंदो रहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फतवा इहा आहे, उलाइकल अक़यासु, इहो इंसान जेको आहे अकुलमंद आहे। तव्हां ऐं असां खां जेकॾहिं को माण्हू सवाल कंदो, बाबा ॾियो हाल वाल, दुनिया जे अंदरि अकुलमंद इंसान कहिड़ो आहे, तव्हां ऐं असांजी सोच इहा आहे, जंहिं वटि गाॾी हुजे, जंहिं वटि बंगलो हुजे, जेको ठगी सां पैसो कमाए सघे, जंहिं वटि हलाल जो हुजे या हराम जो हुजे, बाबा हे ॾिस केॾो अकुलमंद इंसान आहे। पहिरें साल में हिन वटि का बि शइ न हुई, हाणे हिन बंगलो बि ठाहियो आहे, हिन जागीर बि ठाही आहे, हिन वटि ज़मीन बि आहे, हिन वटि फ़िलाणी ऐशो इशरत जो सामान बि आहे। अल्लाह जे रसूल उन इंसान खे अकुलमंद कोन कोठियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुलमंद इंसान हुनखे कोठियो आहे। अक्सरुहुम लिल मौत ज़िक्रन व अहसनुहुम लिमा बादहु इस्तिदादन उलाइकल अक़यास। अक़यास चइबो आहे अकुलमंद इंसान खे। रसूल फरमायो, जेको हर हमेशह मौत खे यादि करे, मरण खां बाद वारा जेके अमल कमु अचण वारा आहिनि बहितरीन तरीक़े सां करे, मां मुहम्मद जी नज़र में अकुलमंद इंसान उहो आहे। ॿी रिवायत जे अंदरि हज़रत शद्दाद बिन औस रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल कय्यिसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत वल आजिज़ु मन इत्तबा नफ्सहु हवाहु व तमन्ना अलल्लाह। पैगंबर फरमायो, तव्हां मञा अकुलमंद इंसान उहो आहे जेको हर हमेशह अल कय्यिसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत, जेको हर हमेशह पंहिंजे नफ्स जो मुहासिबो कंदो रहे
मरण खां बाद में जेके शयूं कम अचण वारियूं आहिनि अमल वामिल लिमा बादल मौत कंदो रहे। वल आजिज़ो आजिज़ अरबी जे अंदरि बेअकुल इंसान खे चइबो आहे। वल आजिज़ो मन तबा नफ्सहू ऐं बेअकुल इंसान उहो आहे जेको पंहिंजे नफ्स जी ताबेदारी करे ऐं वरी उम्मीदूं मन ताबेदारी मां मुराद छा आहे उनखे आख़िरत जो फ़िक्र न हुजे। नफ्स उनजे चयो हीअ शइ हलाल आहे लॻी पियो उन शइ जे कर न कंहिं मौलवी साहिब खां पुछा कई न कंहिं क़ुरान वारे खां पुछा कई न क़ुरान जी तरफ़ उनजो तवजो कंहिं क़िस्म जो न आहे। नफ्स उनजे चयो हीअ जाइज़ आहे शराब खे हलाल सम्झी करे इस्तेमालु करणु लॻो। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुलमंद इंसान दानाउ इंसान समझदार इंसान उन इंसान खे चयो आहे जेको हर हमेशा मौत खे दुर्बुनी वांगुरु पंहिंजी ज़िंदगी जे आॾो फिट करे हिकिड़ो ॾियारे जो तसवुरु करे त हिकिड़े ॾियारे हिन दुनिया खे मूंखे छॾिणो आहे। इन जे लाइ उमिरि बि क़ैद न आहे त तुंहिंजी हयाती कॾहिं ख़तमु थियणी आहे कंहिं बि क़िस्म जो को बि न आहे। दुनिया जे अंदरि ॾिसूं था खोड़ सारा दुनिया जे अंदरि शहज़ादा जेके हसीन नौजवान ऐं ख़ूबसूरत आहिनि उन्हनि खे उन टाइम जे अंदरि मौत अची थी। वक़्त जो कंहिं बि क़िस्म जो ज़िक्र न आहे। मौत कॾहिं अचिणो आहे इन जो फ़ैसिलो रब कंदो जॾहिं अलाह जो हुकुम ईंदो तॾहिं इंसानु मरंदो। हाणे ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़नि माण्हुनि पे वेठे हिकिड़े हमरा जी तारीफ़ कई चइसईं ॿुधो आहे त तमामु माण्हू भलो आहे। अलाह जे रसूल पुछा कयो भला जंहिं माण्हू जी तव्हां तारीफ़ कयो था ॿियो हाल अहिवाल दुनिया जे अंदरि इन जो मामिलो ऐं मसइलो कीअं आहे इहो भला माण्हू मौत खे यादि कंदो आहे। माण्हुनि चयो त साईं असां मौत जो तज़किरो कॾहिं हुनजे वात तां ॿुधो कोन्हे को जो असां ॿुधूं तव्हांखे ॿुधायूं। चई भला ख़्वाहिशात जो कीअं आहे जेका शइ दिलि घुरंदी आहे उहा ई शइ उनजे मथां अमल कंदो आहे। चइसईं तक़रीबन ॾिठो आहे। चई त पोइ तव्हां हिन जी जेका तारीफ़ कयो था इहो माण्हू इन तारीफ़ जे मुस्तहिक़ कंहिं बि क़िस्म जो न आहे छो त अकुलमंद इंसान उहो आहे जेको मौत खे आॾो रखी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो अलाह से हुनजे लाइ बहितरीन फ़ैसिला फरमाईंदो आहे। एक दफ़ा साहबी हज़रत वज़न बिन अता फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं माण्हुनि जे अंदरि ॾिसंदा हुआ माण्हू दुनिया जी तरफ़ रग़बत कंदा या दुनिया जे मामलात ऐं मसाइल जी तरफ़ मुतवजह आहिनि हुननि जो तवजो आख़िरत जी तरफ़ कंहिं बि क़िस्म जो न आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक मां पंहिंजो चेहरे अनवर मुबारक ॿाहिरि कढी करे अल्लाह जे रसूल टे दफ़ा ई जुमला फरमाया। साहब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अय्युहन नास या अहलल इस्लाम अततकुमुल मौत रातिबतन लाज़िमतन जाल मौत बिमा जा बिही जा बिर्रौहि वर्राहति वल कसरतिल मुबारकति लिऔलियाइर रहमान मिन अहलि दारिल खुलूदिल लदीना कान सायुहुम वरग़बतुहुम लहा अला इन लिकुल्लि साइन गायतन व गायतु कुल्लि साइन अल मौत साबिकुन व मसबूकुन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अय्युहन नासो ए इंसानो या अहलल इस्लाम ए इस्लाम ए अहले इस्लाम अततकुमुल मौत रातिबतन लाज़िमतन ज़रूर बज़रूर तव्हांजे मथां मौत ईंदी जाल मौत बिमा जा बि मौत पाण सां गॾु उहे शयूं बि खणी ईंदो जेके हुन सां गॾु हूंदियूं आहिनि। इन में अलाह जा जेके नेक बाना हूंदा रब जा जेके फर्मा बरदार हूंदा उहे उहे उन मौत खे पंहिंजे दिलि सां लॻाईंदा। वजह हुनजी इहा आहे छाजे करे त उन्हनि खे इहा ख़बर आहे त असांखे हिन दुनिया जे अंदरि आरज़ी ऐं फना जे तौर ते मोकिलियो वियो आहे। हमेशह ऐं दाइमी जेको मक़ाम आहे उहो असांजो आख़िरत जो आहे। जेकॾहिं को इंसान आख़िरत खां गाफ़िल आहे उनजे लाइ सभ खां वॾे में वॾो नुक़सानु इहो ई आहे जेको उहो पंहिंजो दुनिया जे अंदरि करे थो वॾनि वॾनि गुनाहनि जे अंदरि मुब्तला थियण जी वजह ई आहे इंसानु मौत खां बेख़बर रहंदो आहे। अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जे अंदरि लिखंदा जंहिं माण्हू मौत खे यादि कयो उनजे लाइ दुनिया जे अंदरि अलाह साईं टे इनाम मुक़ररु फरमाया आहिनि ऐं जेको माण्हू मौत खां बेख़बरी वारो मामिलो करे थो उनखे दुनिया जे अंदरि टिनि क़िस्मनि जे मामलात ऐं मसाइल जे अंदरि फाथल हूंदो आहे। जेको माण्हू मौत खे यादि करे थो उनजे लाइ फ़ाइदो पहिरियों फरमायो ताजील तौबा उन माण्हू खे अलाह साईं जेकॾहिं को गुनाह थी वेंदो त जल्दी ख़ुदा हुनखे तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। वजह हुनजी इहा आहे त ज़ाहिर आहे हिन इंसान पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि मौत खे यादि कयो आहे। हाणे जॾहिं हिनखे मौत यादि आहे त यार मूंखे हिकिड़ो ॾियारो मरणो आहे
क़बर जे अंदरि हलणो आहे, अल्लाह जे आॾो पेश थियणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, जज़ा ऐं सज़ा जो मामिलो आहे। मुंहिंजा अमाल नामा उते दर्ज थियल हूंदा, मां कहिड़ी नेकी कई आहे। फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। हिते दुनिया जा दरवाज़ा बंदि करे पूरी दुनिया खां लिकी करे तो गुनाह कयो आहे, उहो दरवाज़ो बंदि कोन्हे को जितां रब्बुल आलमीन तोखे ॾिसे थो। अल्लाह त हर जॻह ते ॾिसण वारो आहे। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर आहे, जेको सीननि जा राज़ बि ॼाणे थो। त पोइ उन दरवाज़ा बंदि करे तो गुनाह कया आहिनि, पर रब खां तुंहिंजो गुनाह लिकियल कंहिं बि क़िस्म जो कोन्हे को। त अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि हर हमेशह मौत खे यादि कंदो आहे, अल्लाह से उनखे दुनिया जे अंदरि ताजील तौबा वारी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। यानी गुनाह थी वियो, गुनाह खां बाद में जल्दी वरी अल्लाह जी तरफ़ अची करे तौबा वारो मामिलो कंदो आहे। ऐं पाण फरमायो ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, क़िनाअतुल क़ल्बि, जेको माण्हू मौत खे यादि कंदो आहे, उनखे थोरी घणी जेका बि नेमत मिलंदी आहे उनजे मथां अल्लाह जो शुक्र कंदो आहे। वजह उनजी इहा आहे, नाशुक्री वारो मामिलो उहो करे जंहिंजी सोच इहा हुजे त मूंखे हमेशह हिन दुनिया जे अंदरि रहणो आहे। हाणे ही इंसान त इहा ॻाल्हि सोचे वेठो आहे त भई मूंखे त हमेशह रहणो कंहिं क़िस्म जो न आहे, मां आरज़ी तौरु आयो आहियां, ख़बर न आहे, मुंहिंजो त हिकिड़े मुसाफ़िर वांगुरु आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जे अंदरि रहो पर ईअं सम्झी करे रहो तव्हां ॼणो हिकिड़ा मुसाफ़िर आहियो, हिकिड़ो मुसाफ़िर वञी वण जे हेठां वेठो आहे। हाणे ज़ाहिर आहे जेको इंसान वण जे हेठां वञी करे वेहंदो आहे न उते उनखे ऐशो इशरत जी ज़रूरत हूंदी आहे। मुसाफ़िर माण्हू चवंदो आहे मां कुझु वक़्त जे लाइ आहियां, कलाक ॾेढ ॿ खां पोइ हलियो वेंदुमि, ख़ैर आहे, को मसइलो कंहिं बि क़िस्म जो न आहे। त पोइ जेको इंसान मौत खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, अल्लाह तबारक व तआला थोरे ते उनखे शुक्र जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। टे नंबर जी ॻाल्हि इहा आहे, अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो, टियों इनाम उनजे लाइ इहो हूंदो आहे त उहो हर हमेशह जेका इबादत कंदो आहे, इबादत अहिड़े तरीक़े सां कंदो आहे, दिलि जोई सां इबादत कंदो आहे, ख़ुशू ऐं ख़ुदू सां इबादत कंदो आहे। वजह हिनजी इहा आहे त हुनजो सॼो तवजो इन ॻाल्हि जी तरफ़ आहे त भई मूंखे हिकिड़े ॾियारे वञिणो आहे, मां हे बरकातूं नफ़िल पढ़ंदो, हिन जो सवाबु मूंखे अल्लाह साईं क़यामत में ॾींदो। असांखे नेकी जो क़दुरु कंहिं क़िस्म जो न आहे। जेकॾहिं नेकी जो क़दुरु हुजे, नेकी जी मालूमात हुजे त हिकिड़ो मिंट छा दुनिया जे अंदरि हिकिड़ो सेकंड बि असां पंहिंजो ज़ाया न कयूं। मां हिकिड़ो हदीस जो किताबु पढ़ां पियो फ़ज़ाइल ज़िक्र जे बारे में, जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला एॾो वॾो फज़ल कयो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जेको इंसान दुनिया जे अंदरि कंहिं शइ खे ॾिसण खां बाद में उनखे ताजुब करण खां बाद में हिकिड़ो दफ़ो जुमिलो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो जुमिलो पढ़े, इन जो सवाब जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो आहे, अल्लाह जे रसूल फरमायो इन जो सवाब इहो आहे जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे, इन माण्हू जे लाइ जेके बि दरिया जे अंदरि जंहिं बि क़िस्म जी मख़लूक़ात आहे, दुनिया जे अंदरि जेके बि जीत ऐं जणिया आहिनि, हता के एतिरे क़दुरु बि आहे, हर हिकिड़े वण जो जेको पतो आहे, इहे सभु शयूं हिकिड़ो दफ़ो कलमे पढ़ण वारे जे लाइ अल्लाह जे दर दुआ थियूं घुरनि त रब साईं न तुंहिंजे बाने कलमो पढ़ियो आहे, तूं पंहिंजे बाने खे मुआफ़ फरमाए। हाणे अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो दफ़ो कलमे पढ़ण जो एॾो वॾो सवाबु आहे। जेकॾहिं सुबुह ऐं शाम इहा ई ज़ुबान असांजी इन अल्लाह जे कलमे सां, अल्लाह जे ज़िक्र सां जेकॾहिं तर हुजे त उनजो केॾो वॾो फ़ाइदो आहे। त बहरहाल इहे टे नाम अल्लाह तबारक व तआला अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जेको माण्हू मौत वारे मामले खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, अल्लाह असीं दुनिया में उनखे टे इनाम अता फरमाईंदो आहे। जेको माण्हू मौत खे यादि न कंदो, ईअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, मौत उनखे यादि कंहिं क़िस्म जो न आहे, उनजो सभ खां वॾे में वॾो मामिलो इहो आहे त उनखे अल्लाह साईं जल्दी तौबा जी तौफ़ीक़ अता न फरमाईंदो आहे। तव्हांजो एतिरे क़दुरु अचे थो, हिकिड़ो गुनाह कई, वरी ॿियो गुनाह कंदो, वरी टियों गुनाह कंदो, नंढनि गुनाहनि खां पोइ वरी वॾो गुनाह कंदो। माण्हू कमु शुरूआति जेका कंदो आहे उहा नंढड़ी शइ खां कंदो आहे, पोइ वञी वॾी शइ जे मथां पहुचंदो आहे, हिकदमि त वॾी शइ जे मथां कोन पहुचंदो आहे। चोर जेको चोर हूंदो आहे न, चोरी कंदो आहे, पहिरियों घर खां कमु शुरू कंदो आहे, वालिद साहिब जे खीसे मां शुरू कई कमु, वरी पोइ वालिदा जा पैसा चोराईंदो, घर जो ईअं आसे आसे सामान खणंदो आहे, उनखां पोइ उनखे आदत पवंदी आहे, इहे नामी गिरामी चोर वञी बाद में थींदा आहिनि। त बहरहाल हाणे जॾहिं हिनखे मौत यादि न आहे,
अल्लाह जो ख़ौफ़ इन जी दिलि में पैदा कंहिं क़िस्म जो नथो थी सघे। इहो इंसानु पयो गुनाह करे थो, एतिरे क़दुरु आयो आहे जो मौत जो फ़रिश्तो अची करे हिन जे मथां पहुचंदो, पोइ जॾहिं हिन जे रूह खे कब्ज़ कंदो पोइ हिन खे यादि ईंदा, हाय मां हेतिरा पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि जेके गुनाह कया, रब मूंखे थोरी मोहलत मिले मां पंहिंजे गुनाहनि जो बार लाहे वठां। पर तव्हां यादि रखो जॾहिं अल्लाह जे तरफ़ां फ़ैसिलो ईंदो आहे त हुन में मोहलत कंहिं बि क़िस्म जी न मिलंदी आहे। सभ खां पहिरें में पहिरीं नंबर ॻाल्हि दुनिया जे अंदरि हुनखे इहो नुक़सानु थींदो आहे। ॿिए नंबर ते अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जेको माण्हू मौत खे यादि नथो रखे अल्लाह तबारक व तआला हुनखे नाशुक्री वारो मामिलो दुनिया जे अंदरि अता फरमाईंदो आहे। हल में मज़ीद अञा मां वटि हुजे हिकिड़ो जेकॾहिं जबल ओद जो सोनो हुनखे मिले चवंदो अञा ॿियो बि हुजे, छो त हुनजी इहा वॾी हूंदी आहे, तमन्ना वॾी हूंदी आहे, इन जे करे सम्झंदो आहे त मां अञा साल जीअरो हूंदुमि, थी सघे थो मां 100 साल रहां, 100 साल रहां, 150 साल रहां, पर ख़बर ई कोन पवंदो जॾहिं मौत जो फ़रिश्तो इन मौत खे न यादि करण जे करे पंहिंजी ज़िंदगी खे ड्रिघे सम्झण जे करे इन जो वॾे में वॾो नुक़सानु इहो आहे त इहो माण्हू हरीस बणिजंदो आहे। दुनिया जे अंदरि जेका बि शइ मिलंदी उनखे थोरो सम्झंदो आहे, चाहे तव्हां जबल ओद पहाड़ जेकॾहिं हुनजे आॾो रखो तॾहिं बि चवंदो अञा जेकॾहिं ॿियो को हुजे। मुंहिंजा भाउ तुंहिंजी ज़िंदगी आरज़ी आहे, जॾहिं तूं आरज़ी ज़िंदगी जे अंदरि आयो आहे दाइमी नेमतुनि जी तमन्ना उहो माण्हू करे जेको हमेशह हिन दुनिया जे अंदरि रहे। जॾहिं तूं हमेशह हिन दुनिया में रहे नथो, आरज़ी आहे, त बहरहाल इहो ॿियो नुक़सानु हुनजो इहो आहे। टे नंबर ते हुनजो नुक़सानु इहो आहे उन माण्हू खे इबादत में मज़ो न ईंदो आहे। जंहिंखे मौत यादि कान्हे का, ज़ाहिर आहे इबादत में मज़ो हुनखे ईंदो, जंहिंखे मौत यादि हूंदो अल्लाह जी तरफ़ हलण वारो मामिलो हुनजे ज़हन जे अंदरि हूंदो, हुनजे दिलि जे अंदरि ख़ौफ़ हूंदो अल्लाह जो, पोइ ज़ाहिर आहे जंहिंजे दिलि जे अंदरि ख़ौफ़ हूंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे इन्हनि शयुनि जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। त अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जेको मौत खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे उनजा इहे इनामात, जेको मौत खे यादि नथो करे उनजा इहे नुक़सानात। टे वजूहात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस तय्यबा जे अंदरि ॿुधायूं आहिनि त टे ॻाल्हियूं पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अक्सर कंदा कयो, इन जे करण सां तव्हां खां गुनाह वारो मामिलो ख़तमु थींदो, तव्हांजी दिलि नरम थींदी। तव्हांजी जॾहिं दिलि नरम थींदी तव्हां गुनाह खे छॾींदो, फ़ौरन तव्हां अल्लाह जे दर अची करे तौबा कंदो। न त इंसानु जॾहिं गुनाह कंदो आहे, हिकिड़ो गुनाह कई वरी ॿियो गुनाह कई वरी टियों गुनाह कई, गुनाहनि जा अंबार कंदो वेंदो आहे। गुनाह कंदे हुनजे दिलि जे मथां हिकिड़ो कारो टिको लॻायो वेंदो आहे, ॿियो गुनाह कई वरी ॿियो टिको लॻायो वियो, टियों गुनाह कई वरी टियों टिको लॻायो वियो, ईअं गुनाहनि जा अंबार कंदो आहे। दिलि हुनजी कारी थी पवंदी आहे। थांव जॾहिं कारो हूंदो आहे त हुनखे मांजे साफ़ कजे या हुनखे ईअं ई छॾिजे त कारो हुजे। बाबा तव्हां असांजे घर जे अंदरि जेकॾहिं को थांव हुजे उहो ख़राबु थी वञे त छा कंदा आहियूं, जेका देगड़ी हूंदी आहे जंहिंजे अंदरि, हाणे त चलो गैस जो दौरु आहे, पुराणे दौर जे अंदरि काठे न जेको आहे छेणनि जो जेको रवाजु हुयो, पोइ देगड़ी जेका हेठां कारी थींदी आहे औरत हुनखे मांजे साफ़ कंदियूं या चवंदियूं भली आहे कारी हुजे हीअं पई हुजे, मांजे हुनखे साफ़ कंदियूं आहिनि। पोइ जॾहिं तव्हां असां ईअं गुनाह कंदा आहियूं पोइ असांजी दिलि थी वई हाणे कारी। हाणे तव्हां क़ुरान केतिरो बि पढ़ो हिन जी दिलि जे मथां असरु न आहे, पैगम्बर जी हदीसूं केतिरियूं बि ॿुधायो हिन जे दिलि जे मथां असरु न थींदो। उनजी वजह इहा आहे त हीअ गुनाहनि जे अंदरि गचियल आहे, गुनाहनि जी गलाज़तुनि जे अंदरि जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे शयूं पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अक्सर कंदा कयो, अव्हांजी दिलि नरम रहंदी, अव्हां गुनाहनि खे छॾे करे नेकी जी तरफ़ तवजो कंदो। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरीं पाण फरमायो ज़ूरुल क़ुबूर फ़इन्नहा तुज़क्किरुल मौत, सभ खां पहिरीं इहो आहे क़ब्रिस्तान जी वञी करे ज़ियारत कंदा कयो, फ़इन्नहा तुज़क्किरुल मौत, क़ब्रिस्तान वञण सां तव्हां उन मुर्दे जी हालत खे ॾिसंदव, तव्हांजी दिलि नरम थींदी। भाई हे जेको आहे फिलाणो ख़ान आहे, फिलाणे इलाइक़े जो MP हो, फिलाणे इलाइक़े जो MNA आहे, तव्हां ॿुधायो भला जेको MP हो MNA आहे उनजी बि क़बर साॻी आहे या MP जी क़बर जेका आहे उहा 5 इंच तव्हां असांजी क़बर खां मथे हूंदी आहे? साॻी ज़मीन आहे न बाबा। जेको बि इंसानु मरे, वक़्त जो बादशाह मरे उनजी बि जाइ साॻी आहे, ग़रीब मरे उनजी जाइ बि साॻी आहे। वञी ॾिसो त सही अॻ में त अलाए छा हुयो,
अॻ में दुनिया जे अंदरि हुनजो छा नालो हुयो, हाणे वीचारो हुन मिटी जे अंदरि पियो आहे, उनजी का बि हैसियत न आहे। हाणे तव्हां उते जॾहिं क़ब्रिस्तान पहुचंदव, तव्हां पंहिंजे दिलि जे अंदरि जेको आहे सो इन शइ जो तज़किरो कंदव त यार हिकिड़े ॾियारे हिन जाइ ते असांखे बि अचिणो आहे, हिकिड़े ॾियारे हिन मक़ाम ते असांखे बि पहुचणो आहे। इन जे करे असां अमाल कयूं इन जे वञण सां, क़ब्रिस्तान जे वञण सां। पर हाणे इन मामले जो, शरीयत जो काफ़ी माण्हुनि वरी मक़सदु ई ग़लति सम्झो आहे। मक़सदु छा सम्झो अथऊं, हिकिड़ा माण्हू जेके आहिनि उहे पीरनि फ़क़ीरनि जी क़ब्रुनि जे मथां वेंदा, मर्द बि वेंदा, मायूं बि वठी वेंदा, रुगो पाण अकेला न वेंदा, गाॾियूं भराईंदा, ख़राफ़ात कंदा, अलाह जा बाना। इस्लाम हिन शइ जी दावत कोन ॾिनी आहे, इस्लाम हिन शइ जी तालीम न ॾिनी आहे। तव्हां अलाह वारनि जी क़ब्रुनि ते वञो, अलाह वारनि जी क़ब्रुनि ते छा असरु आहे। मेला जेके मलाखड़ा थियंदा अलाह वारनि जी क़ब्रुनि जे मथां, उते रिछ कुता बि आंदा वेंदा, खदड़नि जी महफ़िल मजलिस बि थींदी आहे जिते नशो सरेआम कयो वेंदो आहे। तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि जी क़ब्रुनि जे मथां इहा शइ बर्दाश्त न करे सघंदव त पोइ कंहिं अलाह वारे बुज़ुर्ग जी क़ब्र जे मथां वञी करे अहिड़े क़िस्म जा मुआमलात ऐं मसाइल करणु, इहा शरीयत जो न आहे। शरीयत जो आहे क़ब्रिस्तान, वालिद साहब तुंहिंजो वफ़ाद करे वियो आहे, अमड़ तुंहिंजी वफ़ाद करे वई आहे, ॾाॾो तुंहिंजो वफ़ाद करे वियो आहे, ॾाॾी तुंहिंजी वफ़ाद करे वई आहे, उनजे मथां वञी करे 4 कुल पढ़ींदे, उन कुल पढ़ण जे करे उनखे सवाब बि थींदो। तुंहिंजो फ़ाइदो इहो आहे, तुंहिंजी दिलि नरम थींदी, तोमें आख़िरत वारा मुआमलात ऐं मसाइल ईंदा, तूं हिन दुनिया खां बेज़ार थींदे, अल्लाह जी मोहबत तुंहिंजे दिलि जे अंदरि घर करे वेंदी। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ईअं न आहे पोइ क़ब्रिस्तान वञण जो को ॾियारो मुक़ररु कजे। अॼु ईद जो ॾियारो आहे, वेंदासीं, वरी सॼे साल में न वेंदासीं, बाबा 10 मुहर्रम ते वञिणो आहे, वरी ॿिए ॾियारे ते वेंदासीं त गुनाह आहे। को ॾियारो मुक़ररु कोन्हे को, ॾियारो मुक़ररु करण इहा बिदत आहे, बिदत संगीन गुनाह आहे। ईअं तव्हां वञो, वञी करे क़ब्रिस्तान जे अंदरि उन्हनि वीचारनि खे ॾिसो त उन्हनि जो हाल कहिड़ो आहे। ॿिए नंबर जी ॻाल्हि जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई आहे, ॿियो इहो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान तव्हांजो अज़ीज़ ऐं अक़ारिब ऐं रिश्तेदार वफ़ात करे वञे, उनखे वञी करे गुस्ल ॾींदा कयो। उनखे छा ॾींदा कयो बाबा, ॾाढा ॻाल्हायो, गुस्ल ॾींदा कयो। हाणे असां वटि ईसाइन वारी रस्म आहे, असां वटि ईसाइन ऐं यहूदीन वारी रस्म आहे। उहा छा आहे, अंग्रेज़नि जी तालीम जो असरु आहे, ॿिजो असांजे अंदरि बि वञी करे पियो आहे। उहा तालीम एतिरी असां वटि आई आहे, असांजो हमरा वफ़ाद करे वियो, ख़बरदार बाबा कुझु बि न कजांइ, हाणे मौलवी साहब जो कमु आहे। छो जेॾी महिल जीअर हुयो ज़मीन लिखी ॾिबो, तुंहिंजो अबो हुयो, हाणे जेकॾहिं वफ़ाद करे वियो आहे त इहो मौलवी साहब जे हवाले आहे। उहो वफ़ाद करे वेंदो, घर जो को माण्हू उनखे हथु विझण जे लाइ तयारु न हूंदो। शरीयत फरमाए थी न, उन पंहिंजे अज़ीज़ अक़ारिब खे तव्हां खणो, उनखे सुहिणे नमूने सां सुठे तरीक़े सां तव्हां उनखे गुस्ल ॾियारायो। अलाह जा रसूल उनखे गुस्ल ॾियाराइण में छा फ़ाइदो, सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो आहे त तव्हांजो अज़ीज़ आहे, तव्हांजो अक़ारिब आहे, तव्हांजो रिश्तेदार आहे। को इंसान हूंदो, उनजो पीउ हूंदो, को इंसान आहे उनजो चाचो हूंदो, को इंसान आहे उनजो मामो, कोन जो रिश्तेदार हूंदो। तव्हांजे उन रिश्तेदार जा हक़ आहिनि। हाणे आख़िरत में वफ़ाद करे वियो आहे, हिनखे वेंजारे, हिनखे तयारु करे सुहिणे नमूने सां हसीनो जमील ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां हिनखे गुस्ल ॾियारायो। पोइ खोड़ माण्हू चवंदा साईं असांखे गुस्ल जी ख़बर ई न आहे। मौलवी साहब जॾहिं गुस्ल ॾींदो आहे, असां पंहिंजी ॻाल्हि कयूं था, मुर्दो वीचारो पियो हूंदो आहे, असां चवंदा आहियूं त बाबा हिन जा हथ बि मट, फलाणी जॻह ते साबुण वग़ैरह बि लॻाए। चवंदा साईं असांखे का बि ख़बर नथी पवे, माल ऐं ज़मीन खणण जे लाइ त ॾंद पटे करे उहो खाईंदा आहियो, पर उन मुर्दे जे वीचारे जे वेझो न ईंदा आहिनि। वरी ॿी ॻाल्हि छा आहे, जॾहिं उहो जीअरो हुयो तॾहिं सभिनी जो साईं ऐं सरदार हुयो, जॾहिं हिन दुनिया मां छॾे वियो, उनजा कपिड़ा बि मौलवियुनि जे हवाले, उनजो बिस्तरो बि मौलवियुनि जे हवाले। पोइ जंहिं जाइ में रहंदो उन में भला जिन न ईंदा छा, उहा जाइ तव्हां छाजे लाइ खणो था, उहा बि असां मौलवियुनि जे हवाले कयो। अब सही आहे न, नीत आहे न, लटा कपिड़ा मौलवियुनि जे हवाले, रिलियूं मौलवियुनि जे हवाले। उहो जेको साबुण वीचारे खणंदा आहिनि, ये खणी आहे थैली जे अंदरि विझी करे, इहो बि मौलवी साहब खे ॾेई आहे। हे दिला हिते पिया आहिनि, इहे दिला बि मौलवी साहब खे ॾेई आहे। दिला बि असांजे मुक़दर में, साबुण बि असांजे मुक़दर में, रिलियूं बि असांजे मुक़दर में, फाटल कपिड़ा बि असांजे मुक़दर में। तुंहिंजो बाबो बाबा जंहिं जाइ जे अंदरि रहंदो हुयो, उन में भला मौत वारो मामिलो न आहे, उन जॻह जे अंदरि त रहियो पियो आहे। इहा अजीबो ग़रीब सियासत आहे। इहो ईसाइन जो तरीक़ो आहे, इहो यहूदियुनि जो तरीक़ो आहे। अवांजो जेकॾहिं अज़ीज़ ऐं अक़ारिब रिश्तेदार वफ़ाद करे वञे, अॼु मां तव्हांखे नसीहत कयां थो, सभ खां पहिरीं कोशिशि इहा कयो साईं असां पंहिंजे हिन हमरा खे पाण गुस्ल ॾियाराईंदासीं।
असां तव्हां सिर्फ़ु ॿुधाईंदा वञो असांजो भाउ आहे, असां साबुण बि पाण लॻाईंदासीं, गुसुल बि पाण ॼाणाईंदासीं, सफ़ाई बि हिनजी पंहिंजो पाण कंदासीं। अलाह जा बाना तव्हांखे ख़बर आहे हिकु हिकु गुसुल जे करे, हिकु हिकु शइ खे साफ़ करण जे करे अलाह साईं केतिरो वॾो सवाब अता फरमाया। इहा ॿी ॻाल्हि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां हुन पंहिंजे अज़ीज़ अकारिब खे गुसुल ॾियाराईंदव पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त भाई हे ॾिस त सही केतिरो वॾो ज़मीनदार हुयो, हाणे वीचारे जे हथ खे जाॾे कर त ओॾे हलियो थो वञे, ॻाटो हुनजो जाॾे फेराए त ओॾे फिरे थो, टंग हुनजी जाॾे फेराए त ओॾे फिरे थी। हिन जो त हाल ई कोन्हे को। इंसान जी अना अजाई आहे, इंसान जी आकड़ अजाई आहे। माना मालूम थियो त इंसान जी हैसियत कंहिं बि क़िस्म जी न आहे, सिर्फ़ु हुनजी जेका हैसियत आहे उहा अमलनि वारी आहे। उनजे दिलि जे अंदरि बि अलाह जो ख़ौफ़ पैदा थींदो। इन जे करे रसूल फरमायो पंहिंजनि मुर्दनि खे पंहिंजो पाण गुसुल ॾियाराईंदा कयो। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? 3 नंबर जी ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जनाज़ा कसरत सां पढ़ंदा। जेकॾहिं तव्हांखे फ़र्ज़ु किफ़ाया आहे जनाज़ो पढ़णु, ख़बर पई आहे भई फ़लाणो माण्हू वफ़ात करे विया, उनजे जनाज़े जे अंदरि शिरकत कयो। उनजो फ़ाइदो इहो थींदो जॾहिं जनाज़े में शिरकत कंदव तव्हां क़ब्रिस्तान वेंदव, सोग वारो माहौल आहे, सोग वारो मामलात ऐं मसाइल आहिनि, हर माण्हू ॾुखायल हूंदो आहे। इन मजमे जे अंदरि वेंदव त तव्हांजी दिलि बि नरम थींदी आहे। सवाबु केतिरो आहे? अलाह जे रसूल फरमायो जेको माण्हू कंहिं मुस्लमान जे जनाज़े जे अंदरि शिरकत करे, फ़क़ति जनाज़े जी ॻाल्हि कंदुमि, उनखे हिकु कीरात जो सवाबु आहे। हाणे कीरात केतिरो आहे? पाण फरमाए न कीरात जो सवाबु ईअं सम्झो ॼणो जबल ओद जेतिरो सवाबु अलाह साईं तव्हांखे अता फरमाए छॾियो आहे। कंहिं मुस्लमान जे जनाज़े में शिरकत करण जो हिकु कीरात जो सवाबु आहे। उहो सवाबु केतिरो माना जबल ओद जेतिरो सवाबु आहे। पर हाणे जेकॾहिं हिन सां गॾु क़ब्रिस्तान वञी करे इनखे दफ़न कराए आयासीं पोइ हिन जो सवाबु केतिरो आहे? पाण फरमाए हाणे 2 कीरातनि जो सवाबु आहे। माना 2 जबल ओद जा जेके आहिनि एतिरो तोखे अलाह साईं सवाबु अता फरमाए। तुंहिंजो फ़ाइदो बि थिए, तुंहिंजी आख़िरत बि ठहे, तुंहिंजो नामे आमाल जे अंदरि जेको आहे सो अलाह साईं नेकियूं बि दर्ज फरमाए। त पोइ इन मामलात वजह इहा आहे त न असांखे शरीयत सां मोहबत, न अलाह जे हुकुम सां मोहबत, न रसूल जी तालीम सां मोहबत, न ख़ुदा जे क़ुरान सां मोहबत आहे। जॾहिं मोहबत अलाह ऐं अलाह जे रसूल सां न हूंदी, अलाह जे क़ुरान सां न हूंदी, तव्हां असांजी मोहबत हर उन माण्हू गाफ़िल सां हूंदी जेको क़ुरान जो दुश्मन आहे, जेको पैगम्बर जी हदीस जो दुश्मन आहे, जंहिंजो कल्चर यहूदियुनि वारो आहे, जंहिंजो कल्चर ईसाइनि वारो आहे। त पोइ तव्हां असांजी ज़िंदगी ईअं ज़ाया थींदी। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जॾहिं इंसान आहे, इंसान जे जिस्म मां जॾहिं रूह निकिरंदो आहे, उनजे मरण जी जेका कैफ़ियत आहे, सख़्ती वारो जेको माहौल आहे, उनजी जेकॾहिं तव्हां असां सही नमूने सां मालूमात वठूं तव्हां यकीन कयो एतिरे क़दुरु बि फरमायो वियो आहे जेकॾहिं को मुर्दा अलाह साईं उनखे हिन दुनिया में ज़िंदा करे अची करे तव्हांखे ॿुधाए त साह निकिरण जे टाइम जेका मूंखे तकलीफ़ थी आहे, उन तकलीफ़ जे ॿुधण खां पोइ तव्हां असां हिकिड़ो मिंट बि दुनिया जे अंदरि बेख़्याली वारो कोन गुज़ारींदासीं। ऐं एॾी वॾी तकलीफ़ आहे, एॾो वॾो मौत जो माना माहौल आहे। मुंहिंजा भाउ, हर इंसान खे इन टाइम जे अंदरि, मौत वारे टाइम जे अंदरि इहा कैफ़ियत ऐं मज़ो चखणो आहे, यादि रखणो आहे रोज़ सुम्हण जे टाइम में। अच्छा, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा साईं असां आदी आहियूं, अलाह ताला रहम फरमाए हर मुस्लमान खे हिदायत ॾे, साईं मां कूड़ जो आदी आहियां, मूं मां कूड़ जी बीमारी न थी वञे, साईं मां हराम खाईंदो आहियां, मूं मां हराम जी आदत न थी वञे, साईं मां ॾाढी कोशिशि कंदो आहियां पर निमाज़ पढ़ां, मूं मां निमाज़ नथी पढ़जे। उनजे लाइ हिकिड़ो अजीब नुस्ख़ो इहो ई आहे त हर वक़्तु राति जो सुम्हण खां पहिरीं हिकिड़ा 5 मिंट राति जो तसवुरु करे त अॼु मूंखे ख़बर न आहे हीअ राति मुंहिंजी आख़िरी आहे, सुभाणे सुबुह जो सिजु ॾिसां अलाए न ॾिसां, इन जी का बि गारंटी कंहिं बि क़िस्म जी न आहे। 5 मिंट हिकिड़ो मौत जो मुहासिबो कंदो, तव्हां यकीन कंदो उन माण्हू में जेकॾहिं ज़िनाकार आहे, ज़िना जी आदत ख़तमु थी वेंदी, कूड़ ॻाल्हाइण वारो आहे, अलाह उन मां कूड़ वारी आदत ख़तमु कंदी। छो त जॾहिं तव्हां इन शइ जो मुहासिबो कंदो त अलाह जे आॾो वञिणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, पंहिंजे सही ऐं ग़लति अमलनि जो फ़ैसिलो क़यामत जे ॾियारे थींदो। जंहिं नेकी कई आहे उनखे इनाम मिलंदो, जंहिं बुराई कई आहे उनखे सज़ा मिलंदी। इहा सोच जॾहिं तुंहिंजे ऐं असांजे ज़हन जे अंदरि वेहंदी तॾहिं इंसानु अची करे दुनिया जे अंदरि होशियारु थींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई हल? हज़रत उमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अलाह जे रसूल जो जलील क़द्र साहबी आहे, फरमाईंदा जॾहिं माण्हू खे मौत ईंदो या उनजे नज़ा जो वक़्तु, नज़ा अरबी जे अंदरि चइबो आहे जेॾी महिल इंसान जो रूह निकिरंदो आहे न, रूह जे निकिरण जे टाइम वारी कैफ़ियत। पोइ हज़रत उमर बिन आस फरमाईंदा हुआ काश जेकॾहिं को मरण वारो माण्हू मूंखे मरण जे टाइम में पंहिंजी कैफ़ियत ॿुधाए त मरण जे टाइम में इंसान जी कैफ़ियत छा हूंदी आहे।
ॻाल्हि सम्झ में आई हलन। हाणे हज़रत उमर बिन आस आख़िरी वक़्तनि जे अंदरि आहे। हज़रत उमर बिन आस जो पुटु बीठो आहे जेको हज़रत उमर बिन आस खे चए थो मुंहिंजा बाबा यादि आहे तव्हांखे इहे जुमिला? चई बाबा कहिड़ा? चई हर हमेशह तव्हां इहा ॻाल्हि कंदा हुयो त काश जेकॾहिं को माण्हू मरण जे टाइम ते रूह जे निकिरण जे टाइम ते मूंखे पंहिंजी कैफ़ियत ॿुधाए त मां उहा बयानु कयां। हाणे ॿिए कंहिं त कोन बयानु कई। हाणे तव्हां हिन आख़िरी नज़र जे वक़्त जे अंदरि आहियो, तव्हां ॿुधायो त तव्हांखे हिन टाइम कहिड़ी कैफ़ियत महसूसु थिए थी? चने त चए बाबो मुंहिंजो हुयो हर हमेशह हिन पासे ना बि जेको आहे हिन पासे ना बि दाऊं ऐं कूकूं त करे पियो, पर उन खां बाद में चई पुट मां चवंदुमि त अजायो इहे माण्हू कैफ़ियत बयानु नथा कनि। हिकिड़ो रिज़वा पहाड़ जबल हुयो वॾो, चई त ईअं सम्झो ॼणो मुंहिंजे मथां उहो रिज़वा जबल सॼो पियो आहे, सॼे दुनिया जो वज़न मुंहिंजे जिस्म जे मथां आहे। साहबी जी ॻाल्हि कयां थो जेको साहबी बयानु करे थो ऐं फरमाए त मुंहिंजो जिस्म ईअं सम्झो नंढड़ो जेको आहे सुई आहे, सुईअ जे सुराखनि जे अंदरि जेको आहे किरास करे थो। साह खणण जे अंदरि जेका मूंखे तकलीफ़ थिए थी उनजो अंदाज़ो कंहिं बि क़िस्म जो मां नथो लॻाए सघां त मूंखे केॾी वॾी तकलीफ़ थिए थी पई। हज़रत शद्दाद बिन औस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां कंहिं पुछा कई त तव्हां ॿुधायो? उन बि इहा ई ॻाल्हि बयानु फरमाई। चई हिकिड़े माण्हू खे तलवारनि जा ज़ख़म ॾिजनि, हज़ारे क़िस्म जा ज़ख़म ॾिजनि, उनखां कई ऐसा वधीक इंसान जे रूह जे निकिरण जे टाइम में उनखे तकलीफ़ ईंदी आहे। रूह जे निकिरण जे टाइम में छा ईंदी आहे? उनखे तकलीफ़ ईंदी आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत काब अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कयईं त ॾियो हाल अहिवाल जॾहिं इंसान जे जिस्म मां रूह निकिरंदो आहे उनजी कैफ़ियत छा हूंदी आहे? चए साईं हिकिड़ी सख़्तु जेको आहे लकड़ी हुजे उनजे अंदरि जेको आहे कंडा हुजनि वॾा सख़्तु। इंसान जे जिस्म जे अंदरि हर हिकिड़े जिस्म जे अंदरि जेको उज़्व आहे उनजो संदु उनजे सुराख जे अंदरि फासाइजे। वॾे ताक़त वारो माण्हू हुजे उन में फासाए करे उन ताक़त वारे माण्हू खे चऊं त हिनखे छिक, जॾहिं उहो छिकींदो संदु उनजो ईज़ाइजंदो, एॾियूं वॾियूं रड़ियूं ऐं चियाट कंदो आहे। इन खां कई ऐसा वधीक इंसान खे रूह जे निकिरण जे टाइम में तकलीफ़ ईंदी आहे। इन शइ जो मुशाहिदो असां पाण कयो आहे। काफ़ी माण्हू वीचारा जेके मुस्लमान मरण जे टाइम ते उन्हनि जो पायखानो वीचारनि जो निकिरी वेंदो आहे। कंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे, कंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे। हज़रत अता बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान जो रूह निकिरंदो आहे हिकिड़ो इंसान हुजे उनखे तलवार जा वञी करे 1000 वञी करे हीअं तव्हां निशान लॻायो, कट लॻायो, तलवार जा 1000 कट, उहे 1000 कट हिकिड़े पासे ॾे इंसान जे जिस्म मां जेको रूह निकिरंदो आहे उनखां कई ऐसा वधीक उनखे तकलीफ़ वारो माहौल उन रूह जे निकिरण जे टाइम में महसूसु थींदो आहे। हीअ त हुया आम इंसान, हीअ त हुया साहब इकराम जेके हुया या के अल्लाह वारा हुया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां रब साईं जॾहिं हज़रत मूसा हिन जान खे छॾियो अल्लाह वटि पहुतो त रब साईं हज़रत मूसा खां पुछा कई त हे मूसा ॾे हाल अहिवाल जॾहिं तूं हीअ दुनिया छॾे आयो आहे मौत वारो माहौल ॾिसी आए, ॾे हाल अहिवाल मौत जे इंसान जे रूह निकिरण जे टाइम में जेका कैफ़ियत आहे। चए साईं ईअं खणी करे सम्झो जीअरी का बकरी हुजे उनजो जेको आहे उनखे ज़िबह न कजे, उनखे हिकिड़ो ईअं चीर ॾेई करे उन जीअरी जेका बकरी आहे उनजी खल खे लाहिजे त उहा चीहाट कंदी रड़ियूं करे पूरे मुल्क खे जमा कंदी आहे। इन बकरी खे एतिरी तकलीफ़ नथी अचे जॾहिं इंसान जे जिस्म मां रूह निकिरे थो उनखां कई ऐसा वधीक इंसान खे तकलीफ़ अचे थी पई। पोइ कॾहिं सोचियो आहे तव्हां असां जेकॾहिं सोचियूं आहे इन मौत जे बारे में सोचियूं आहे हिसाब किताब अदा ॾे हाल अहिवाल मुसलमान आहे? हा। अब नबी साईं ते कलमो पढ़ियो अथई? हा। अब कलमो ॿुधाइजांइ, कंहिं ॿुधायो अबरो सबरो। अच्छा ॾे हाल अहिवाल निमाज़ पढ़े थो? न। बाबा अल्लाह साईं तोखे माल ॾिनो हज कई? चई न। अल्लाह साईं तोखे माल ॾिनो आहे ज़कात ॾींदो? चई न। अल्लाह साईं तोखे जिस्म सिहत ॾिनी आहे रोज़ा रखे थो? न। अल्लाह साईं तव्हांजे मथां जिहाद फ़र्ज़ कयो आहे करे थो? चई न। उहो मुस्लमान छाजो? सिर्फ़ु नाले जो मुस्लमान आहे। अॼु ज़िना करण वारा केरु आहिनि? तव्हां असां हिन मुआशिरे जे अंदरि रहंदा सभु मुस्लमान आहियूं न? ज़िना करण वारा केरु मुस्लमान आहिनि या ॿाहिरों काफ़िर अची करे ज़िना कंदा पिया? हिन मुआशिरे जे अंदरि ज़िना करण वारा मुस्लमान। मस्जिदूं वीरान लॻी पियूं आहिनि, अल्लाह जा घर वीरान लॻा पिया आहिनि, होटलूं वञी करे ॾिसो आबाद आहिनि। सॼो ॾियारो भेण इहा फ़ोन जेका मोबाइल आहे जेका यहूदिन ऐं ईसाइन असांखे ॾिनी आहे, अॼु असांखां क़ुर विसरी वियो, अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान विसरी वियो, अॼु असांखां मस्जिद विसरियल आहे, अॼु असांखां मदरसो विसरियल आहे, अॼु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो विसरियल आहे। असांजो नौजवान नसुल हिन मोबाइल जे अंदरि फाथल आहे। राति जो 3-3 बजे ताईं 4-4 बजे
जेते असांजा नौजवान इन मोबाइल वारे मामलात मसाइल जे अंदरि गिरफ़्तार आहिनि त पोइ तव्हां ॿुधायो तव्हां असां नाले जा मुस्लमान आहियो। इहा जेका अजाई जेका असां दावा कयूं था उहा दावा ईअं न हूंदी आहे। मुस्लमान जो कमु आहे जेको ख़ुदा चयो उन जे मथां अमल करे, जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन जे मथां बि अमल करे। साहब इकराम त हमेशह ईअं कंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे अंदरि बीठो आहे, ऐलान फरमायो वेही रहो, सब जो सब वेही रहिया। पाण आया जॾहिं मस्जिद मां ॿाहिरि निकिता, हेॾा होॾा बकरियूं बीठियूं आहिनि। अछी दाढ़ी सां हिकिड़ो बुज़ुर्ग आहे हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, बकरियुनि जे विच जे अंदरि वेठो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अबा दरदा, हे अबा दरदा, हिन जॻह ते वेही करे बकरियुनि जे विच में छा थो करे? चई या रसूल अल्लाह फिदा कबी व उम्मी या रसूल अल्लाह सलाम, मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा साईं, मुंहिंजो पीउ ऐं माउ तुंहिंजी ज़ात अक़दस जे मथां क़ुर्बान, साईं अव्हां जो आवाज़ ॿुधुमि, तव्हां ऐलान पे कयो वेही रहो। चई मां त मस्जिद वारनि जे लाइ चयुमि। चई हुज़ूर तुंहिंजो ऐलान ॿुधे अबू दरदा हितां अॻिते टपे, पंहिंजी टंग त कपाए सघे थो, पर अबू दरदा अॻिते टपण कंहिं बि क़िस्म जो बर्दाश्त न कंदो आहे। साहबा हेॾां हुज़ूर फरमाईंदो होॾां साहबा हुन जे मथां अमल कंदा। पोइ तॾहिं त अलाह साईं क़ुरान में चयो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां ख़ुदा इन्हनि खां राज़ी, इहे मां अलाह खां राज़ी आहियां। इन इनाम इकराम जो मक़सदु छा आहे? त बहरहाल हाणे इहा थी वई मौत जे निकिरण जी कैफ़ियत। हदीस पाक के अंदर अचे तो जॾहिं इंसान जे जिस्म मां रूह जे निकिरण जो वक़्तु ईंदो आहे, उन टाइम जे अंदरि इंसान जे मथां शैतान जो हमलो बि हूंदो आहे। मौलाना यादि रखो, तव्हां असां कलमो त न पढ़ंदासीं न, निमाज़ न पढ़ंदासीं, क़ुरान खोड़ माण्हू जेके पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾाइण वारा उन मरण जी कैफ़ियत जे अंदरि काफ़र थी करे मरी पवंदा अथव। हाँ, उन टाइम ते शैतान जो अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधाए थो। पाण फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उज़ुरु मौताकुम वलुकिनुहुम ला इलाहा इल्लल्लाह वबशिरुहुम बिल जन्नति फ़इन्नल हलीम मिनर रिजाल वन्निसाए यतहय्यरु इंद ज़ालिकल मसराए व इन्न शैतान अक़रबु मा यकूनु मिन इब्न आदम इंद ज़ालिकल मसराए। अल्लाह जे रसूल फरमायो जॾहिं तव्हांजो को माण्हू मरण जे क़रीब हुजे पोइ तव्हां उनखे ला इलाहा इल्लल्लाह जी तलक़ीन कंदा कयो। अब पढ़ंदा आहियूं न कलमो, जॾहिं को माण्हू सम्झंदा आहियूं हाणे सकरात में आहे या हिन जे रूह जे निकिरण जो वक़्तु आहे, पोइ असां ॾाढा छा पढ़ंदा आहियूं? ॾाढा ॻाल्हि कलमो पढ़ंदा आहियूं या न? पोइ जेको हुनजो पुटु आहे, हुनजी धीउ आहे, हुनजी घरवारी, पोइ हुनखे वेही करे चवंदा आहिनि बाबा ॾाढा कलमो पढ़। इहा कलमे जी तलक़ीन छाजे करे कंदा आहियूं? हुज़ूर फरमायो हिन जे करे वबशिरुहुम बिल जन्नते, ऐं तव्हां हुनखे जन्नत जी ख़ुशख़बरी बि ॾियो। बाबा कलमो पढ़, अलाह साईं तोखे जन्नत ॾींदो। फ़इन्नल हलीम मिनर रिजाले, छो त घणा जेके बुर्दबार हूंदा, तोड़े मर्द हुजनि या मायूं हुजनि, अकुल ख़तमु थी वेंदो आहे उन टाइम ते। होॾा शैतान अची करे साम्हूं बीहंदो आहे, होॾा मामलात ऐं मसाइल ख़बर ई न पवंदी आहे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह, हे वॾे पाए जा माण्हू थो ॿुधायां, तव्हां असां वांगुरु न जेके हिकिड़ा माण्हू माना निमाज़ ई न पढ़नि। अबा मुस्लमान आहे? हा मां मुस्लमान आहियां। निमाज़ नथो पढ़े पाण खे मुस्लमान छो थो सॾाए? अदा ॾे हाल मुस्लमान अचे, हा मां मुस्लमान आहियां। अब ॾे त ॿुधाए त सही निमाज़ जी फलाणी फलाणी निमाज़ जूं रकातूं घणियूं आहिनि? न इहा मूंखे ख़बर न आहे, मुल्ला खे ख़बर आहे, बाक़ी मां मुस्लमान आहियां। छो? इहा ख़बर मौलवी साहब खे आहे, कावड़ बि मौलवी साहब ते आहे। और दुनिया वमा फिया जेके बि आहिनि, जंहिंखे घर जे मानी बि सही नमूने सां घरवारी न ॾींदी आहे, ॿाहिरि निकिरी करे उलमा इकराम जे ख़िलाफ़ बकवास कंदा आहिनि त मौलवी अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे। मुंहिंजा भाउ, तूं पाण खे मुस्लमान सॾाईंदो, उहे मामलात ऐं मसाइल। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह हेॾे वॾे चोटी वारो जंहिं सॼी ज़िंदगी काल अल्लाह ऐं काल रसूल जे अंदरि गुज़ारी आहे, हाणे हुनजो पुटु बीठो आहे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे रूह जे निकिरण जो टाइम आहे, उन वटि पटी आहे हिकिड़ी सादी खणी करे बीठो आहे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल चए थो ला ला ला, त हाणे हुनजो पुटु सम्झे थो ख़बर न आहे अलाए छाजे करे बाबो चए थो। पोइ जॾहिं हालत होश जे अंदरि आयो, पुटु वञी करे भरिसां कन में चएसि थो बाबा ख़ैर त आहे, तूं ला ला चवंदो? चई अबा हे साम्हूं शैतान बीठो आहे, किताब हुनजे बग़ल जे अंदरि आहे, मूंखे चए थो फलाणो थी करे मर, मूंखे चए थो फलाणो थी करे मर। मां चयोमांसि त न, वरी मूंखे चईंदा हाणे तुंहिंजी जान छुटी वई। मां चयोमांसि त ला अञा मुंहिंजी जान न छुटी आहे, जॾहिं मां फ़रिश्ता अची करे नूरानी ॾिसां मुंहिंजे रूह जे कढण जे लाइ ईंदा, रब जे हुकुम सां कलमे जे मथां मुंहिंजो ईमान ख़ात्मो थी वेंदो, तॾहिं मां सम्झंदुमि त मुंहिंजी जान तो ख़बीस मां छुटी आहे, न त तेसिताईं मुंहिंजी जान। मां इहो ला इन शैतान खे चवां पियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जहिड़े नेक इंसान जे मथां जेकॾहिं शैतान जो हमिलो थी सघे थो, त पोइ तुंहिंजी असांजी हैसियत कहिड़ी आहे? तुंहिंजी असांजी कैफ़ियत कहिड़ी आहे?
हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो अल्लाह वारो, नंढड़ी उमिरि जे अंदरि हुयो, वॾो साहिब इल्म, साहिब तक़वा, माशाअल्लाह वॾो मन ज़ईन माण्हू हुयो। उनखे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां जॾहिं आख़िरी वक़्त जे अंदरि हिकिड़े बुज़ुर्ग पंहिंजे किताब में लिखियो आहे, उनजे जॾहिं रूह निकिरण जो टाइम हुयो, कुझु ॾियारा अॻु में उनखे जेका तकलीफ़ आई आहे, पर आख़िरी जेको उनजो हुयो 4 खां 5 कलाक उनजो शैतान सां बाक़ाइदा तकल्लुम थियो आहे आख़िरी वक़्त जे अंदरि। 4 खां 5 कलाक वो बुज़ुर्ग चए थो, टिपरी जी निमाज़ पढ़ी जॾहिं मां आयो त मूंखे हुनजे आलो आयाल वारनि ॿुधायो हिन सां हीअं थो थिए, हे हीअं थो करे। मां चयोमांसि त न, हाणे जॾहिं आयो पंहिंजे लेखे जॾहिं हिन ॻाल्हाइणु शुरू कयो, हो जेको बुज़ुर्ग आलिम सॻो रहियो उहो हिन जी कैफ़ियत खे सम्झी वियो त जेॾी महिल हे महिल कलमा पढ़णु चाहे पियो, हो हुनखे ॿी ॻाल्हि पियो ॾसे। हुनखे चई तूं पंहिंजी अहिड़ी चोटी जा ज़ोर लॻाए, मां सॼी ज़िंदगी कॾहिं तकबीर उला कोन छॾी आहे, मां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि तहजुद जी निमाज़ कोन छॾी आहे। ॾियारो मूंखे यादि न आहे जंहिं ॾियारे जे अंदरि मां तिलावत न कई हुजे। अॼु मूंखे 17हों ॾियारो आहे, हिन बीमारी जे बिस्तरे जे अंदरि मां मस्जिद न वियो आहे, तूं मुंहिंजे मथां हमलो करण वारो आहे। तॾहिं तेज़ आवाज़ में पढ़े पियो, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन फस्तजबना लहू वनज्जैनाहु मिनल गम्मे वकज़ालिक नुंजिल मोमिनीन। इहा आयत अहिड़े तरीक़े सां अल्लाह से नजात ॾींदो आहे, पर वकज़ालिक नुंजिल मोमिनीन ज़ुबान में हबक पैदा थिए बि पढ़ी न पियो सघे। वॾी कोशिश जे बावजूद आख़िर में तेज़ आवाज़ में चए पियो, वकज़ालिक नुंजिल मोमिनीन वकज़ालिक नुंजिल मोमिनीन। उन बुज़ुर्ग खे चई साईं बीठो आहे, मूंखे चए थो त फिलाणे मज़हब ते मरो, फिलाणे मज़हब ते मरो। मां चयोमांसि त न, मां ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी कई आहे, मरंदुमि त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे ते मरंदुमि। अल्लाह साईं जेकॾहिं मुंहिंजो ख़ात्मो कंदो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे ते ख़ात्मो कंदो, तुंहिंजे चवण सां कंहिं बि क़िस्म जो न थींदो। त बहरहाल इहे अल्लाह वारा आख़िर में उन रत जो उल्टियूं कयूं, नेठि पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी सां मिलियो, आख़िर में तेज़ आवाज़ में कलमा पढ़ंदो वियो। तॾहिं हुज़ूर फरमायो, तव्हां पंहिंजनि अमलनि जे मथां कॾहिं बि तकबुर न कंदा कयो। असां वटि हिकिड़ा दोस्त वरी निमाज़ पढ़ी करे चवंदा आहिनि बसि हाणे जन्नत असांजी आहे, बाक़ी जेके बि आहिनि दुनिया वारा सभु जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़ंदा। असां ठीको खणी छॾियो त ईअं न आहे मुंहिंजा अदा, जेॾी महिल तुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थिए। अल्लाह जे रसूल फरमायो, इन रजुल लयामलु ज़मान तवील बिअमल अहलिल जन्नह व इन रजुल लयामलु ज़मान तवील बिअमल अहलिन नार सुम्म युख्तमु लहू बिअमल अहलिल जन्नह। हिकिड़ो माण्हू आहे जंहिं सॼी ज़िंदगी जन्नत वारा अमल कया। सॼी ज़िंदगी कहिड़ा अमल कई बाबा? जन्नत वारा, निमाज़, माना जेके जिन शयुनि जे करे माण्हू जन्नत में वेंदो। हिकिड़े माण्हू सॼी ज़िंदगी अहिड़ा अमल कया जेके जहन्नम जे अंदरि वञण वारा हुजनि, पर आख़िर जे अंदरि अल्लाह से उनखे ईमान ते उनजो ख़ात्मो फरमाए अहिड़ो उनखां अमल कराईंदो आहे जो उहो माण्हू मरण जे टाइम ते जन्नत जो हक़दार बणिजी वेंदो आहे। मामलो सॼो दारो मदार थो हिन आख़िरी वक़्त जे अंदरि, जॾहिं तव्हां असांजो ख़ात्मो थींदो, जॾहिं तव्हां असांजो रूह जिस्म मां निकिरंदो, तॾहिं तव्हां असांजो मामलो हल थींदो। ख़बर पवंदी त हाणे हे जन्नती आहे या हे जहन्नमी आहे। हाली कंहिं बि क़िस्म जो को बि फ़ैसिलो नथा करे सघूं। खोड़ सारा अहिड़ा माण्हू जेके दुनिया जे अंदरि आया, जिन जेके नेक सालिया हुया, जिन अमल फर्स्ट क्लास कया, सॼी ज़िंदगी ॾाढो ख़ूबसूरती वारी ज़िंदगी गुज़ारियऊं, पर आख़िरी मरण जे टाइम ते अल्लाह ताला उन्हनि खे कुफ़र वारी मौत जे अंदरि जेको आहे मुब्तला फरमायो। हिकिड़े बुज़ुर्ग हिकिड़ो वाक़ियो लिखियो, हिकिड़ो मुअज़्ज़िन हो, सॼी ज़िंदगी उन मस्जिद जी अज़ान पे ॾिनी, सॼी ज़िंदगी ख़िदमत कई। आख़िरी वक़्त जे अंदरि अॻ में मस्जिदनि जे अंदरि जा जेका आज़ान हूंदी उहा स्पीकर जे मथां न हूंदी, मथे पिलर लॻल हूंदा, माण्हू मथे चढ़ी करे तेज़ आवाज़ में आज़ान ॾींदो। पोइ चई जॾहिं मस्जिद जी छित जे मथां चढ़ी वियो आज़ान ॾियण जे लाइ, भरिसां हिकिड़े ईसाई जो घर हुयो त माशाअल्लाह हे बि साहिब शरीयत, सुठो माण्हू हुयो, बुज़ुर्ग हुयो, हर हमेशह मस्जिद जी ख़िदमत करण वारो, पर रब खे करिणो ईअं हुयो, उनजो को न को अहिड़ो मामिलो हुयो जंहिंजे करे ख़ुदा उनखे हिन मामले जे अंदरि मुब्तला कयो। जॾहिं वियो त उन ईसाई छोकिरी खे ॾिठो, उनजे मथां आशिक़ थी पियो, लथो जीअं वियो उन्हनि जे घर त मूंखे तोसां निकाह करिणो आहे। हुन चयुसि मां ईसाइण आहियां, तूं मुसलमान आहे? चई को मसइलो कोन्हे को, तुंहिंजो बाबो अचे, मां हुज़ूर जो कलमो छॾे करे तव्हांजे मज़हब खे क़ाबिल क़बूल कंदुमि। उन छित तां जीअं लहे पियो, पैर तिरकियो, पैर तिरकण जे करे हेठि जीअं वञी करे किरियो आहे, किरण सां हुनजो मौत अची वियो। सॼी ज़िंदगी नेकी वारा अमल कई, पर को अहिड़ो गुनाह जो अमल कई अल्लाह से हुनजो ख़ात्मो ईमान ते न फरमायो, बल्कि कुफ़र ते फरमाए छॾियो। मालूमात मिलंदी आहे आख़िरी वक़्त जे अंदरि त हाणे हे जेको इंसान आहे, हिन जा मामलात ऐं मसाइल कहिड़ा थियनि था पिया, हिन जो ईमान ते ख़ात्मो अचे थो। ऐं अक्सर उहे माण्हू, इहा मां जेका आख़िरी ॻाल्हि कयां थो, गौर ऐं फ़िकिर सां ॿुधो। ॾिसो,
सियासी मसलो आहे हर कंहिं इंसान जो, राइट आहे हर कंहिं इंसान जो, जाइज़ आहे हर कंहिं इंसान जे लाइ जेको जंहिं बि पार्टी सां ताल्लुक़ रखे उहा हुनजी वाबिस्तगी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झो, अलाह जे घर में वेठो आहियां, बावजूदु क़ुर शरीफ़ मुंहिंजो आॾो पियो आहे, जुमे जो ॾियारो आहे, अक्सर मां वाक़ियात पढ़िया आहिनि, जंहिं माण्हू जंहिं इंसान कंहिं अल्लाह वारे जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, पंहिंजी गंदी ज़ुबान इस्तेमालु कई आहे, कंहिं उलमा जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, अल्लाह साईं उन्हनि माण्हुनि जो ख़ात्मो ईमान ते न फरमाईंदो आहे, बल्कि कुफ्र जे मौत जे अंदरि उन्हनि जो ख़ात्मो फरमाईंदो आहे। तॾहिं त अल्लाह जे रसूल फरमायो, कुन आलिमन औ मुतालिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसन, या त तव्हां आलिम थियो या तालिब थियो, औ मुतालिमन औ सामियन औ मुहिब्बन, उन्हनि खे ॿुधंदड़ थियो या उन्हनि सां मोहबत कंदड़ थियो, वला तकुन खामिसा, पंजा न थीजो, पंजा जेकॾहिं थी वियो त तव्हां हलाक ऐं तबाह बर्बाद थींदो। असां वटि नए कल्चर जा माण्हू जेके उलमा जे ख़िलाफ़ पंहिंजी गंदी ज़ुबान इस्तेमालु कनि, मसाजिद ऐं मदारिस ऐं महराब जे मथां वेही करे जिन सॼी ज़िंदगी क़ुर्बानी ॾेई करे, मौलाना सॼी राति जेको हिकिड़ो माण्हू आहे वेही करे क़ुर जो मुतालो करे, सॼी राति जेको वेही करे हदीस जा मुताला करे, उनजी फज़ीलत ख़ुदा इहा बयानु फरमाई आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, हिकिड़ो माण्हू ताजुद जी निमाज़ पढ़े, हिकिड़ो माण्हू सॼी राति दुआऊं घुरे, रोए, गिड़गिड़ाए, कुझु घुरी सघे कुझु न घुरी सघे इंसान आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, जेको मुंहिंजे क़ुर जी तालीम में मशगूल आहे, जेको मां रब जे दीन जी ख़िदमत जे अंदरि मशगूल आहे, मन शगलहुल क़ुरआनु अन ज़िक्री व मसलती आतईतुहु अफ़ज़ल मा उतिय साइलिन, वो सॼी राति बीह करे इबादत करे थो, रोए थो, रड़ियूं थो करे, कुझु घुरियईं कुझु न घुरियईं, हिन जेको न घुरियो आहे हुन जे घुरण खां बि वधीक मां हिन जे हक़ में अल्लाह ताला क़बूल थो फरमाए छॾियां। उलमा जो अल्लाह ताला मर्तबो ऐं मक़ाम रखियो आहे। तव्हां असांजी वाबिस्तगी सुञाणप जेका आहे उहा मसाजिद ऐं मदारिस सां आहे, दीन सां आहे, क़ुर सां आहे। जॾहिं तव्हां असांजी वाबिस्तगी न क़ुर सां आहे त खोड़ अहिड़ा सारा वाक़ियात जेके मां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि किताबनि ऐं हदीसुनि जे अंदरि ॾिठा आहिनि, उहे माण्हू जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मथां अमल न कंदे करे उन्हनि उलमा उन्हनि बुज़ुर्गनि, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे को माण्हू कहिड़े पाए जो बुज़ुर्ग आहे? ऐं अल्लाह जे रसूल हदीस कुदुसी आहे, मन आज़ाली वलियन फ़क़द आज़मतु बिल हर्ब, जेको अल्लाह जे कंहिं वलीउल्लाह खे घटि वधि ॻाल्हाए थो या ईज़ाउ ॾिए थो, फ़क़द आज़मतुहु बिल हर्ब, उनजी मां अल्लाह सां जंग आहे, मां अल्लाह सां उनजी वेड़ आहे, मां अल्लाह सां उनजो मामिलो आहे, मसइलो आहे। ॿुधायो, जेको अल्लाह सां जंग जे लाइ अचे उहो इंसान बची सघे थो? उनजे बचण जी का उमेद आहे? असांजी हालत इहा आहे, जेको माण्हू कंहिं आलिम जे लाइ ॻाल्हाए थो उनखे गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर न आहे, उनखे वुज़ू जे फ़र्ज़नि जी ख़बर न आहे, उनखे क़ुर जे तर्जुमे जी ख़बर न आहे, क़ुर जे पढ़ण जी ख़बर न आहे, पैगम्बर जे हदीस जी पढ़ण जी ख़बर न आहे। उहो माण्हू थी करे हीअ गंदी ज़ुबान कंहिं आलिम जे लाइ, कंहिं बुज़ुर्ग जे लाइ, कंहिं साले जे लाइ, कंहिं अल्लाह वारे जे लाइ जेकॾहिं ॻाल्हाए थो त पोइ तव्हां पाण सम्झी सघो था त इन खां वधीक ॿी कहिड़ी हलाकत ऐं तबाही आहे, इन खां वधीक ॿी कहिड़ी बर्बादी आहे। त मुंहिंजा भाउ, तव्हां असांजी वाबिस्तगी इस्लाम जे करे अल्लाह साईं जेको मामलात ऐं मसाइल फरमाया, इन जे करे तव्हां असां चंद मिंटनि जे लाइ हिन दुनिया जे अंदरि आहियूं। को माण्हू दावा कंदो त मां हमेशह हिन दुनिया जे अंदरि रहंदुमि। अब आहे को माण्हू जेको दावा करे न साईं मां हमेशह जे लाइ रहंदुमि? न साईं, हर को आरज़ी आयो आहे। जॾहिं आयो आरज़ी आहे त पोइ सोच बि आरज़ी रख, ज़िंदगी बि आरज़ी गुज़ार, दाइमी ज़िंदगी न गुज़ार। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। अल्लाह साईं त केॾो पंहिंजे बाने सां प्यार थो करे। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, को माण्हू अचे थो, गुनाहगार आहे, अल्लाह जे दरवाज़े ते आयो, रोए थो, गिड़गिड़ाए थो, अल्लाह खां पंहिंजे गुनाह जी माफ़ी जॾहिं घुरे थो, हिन जे माफ़ करण जे बदिले में अल्लाह साईं आसमान ते हिकिड़ी 14 जे चंड वांगुरु हिकिड़ी रोशनी जारी फरमाए थो, हिकिड़ी थधड़ी हवा थो हलाए, हूरूं ॿाहिरि निकिरी करे चवंदियूं अल्लाह अॼु कहिड़ी राति आहे, माशाअल्लाह आसमान 14 जे चंड वांगुरु चमके थो पियो, थधड़ी राति थी लॻे, हवा बि फर्स्ट क्लास आहे। ॿुधायो त सही कहिड़ी राति आहे? फ़रिश्तो चवंदो आहे का बि अहिड़ी राति कान्हे का, उहो अलाह जो बानो रुठल हुयो जेको रब खां परते हुयो, आयो अलाह जे दरवाज़े ते, अखियुनि मां ॻोड़ा वहाई, रब उन पंहिंजे बाने सां परची पियो आहे। इन बाने जे परचण जी ख़ुशी में अलाह साईं आसमान खे सिंगारे छॾियो आहे। हिकिड़े बाने जी परचण जी ख़ुशी जे अंदरि कॾहिं गौर कयो आहे तव्हां असां त असांजो रब असां सां केॾी मुहबत करे थो?
ऐं असांजे हबीब असां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी वॾी मोहब्बत कई आहे, ज़िंदगी ईअं गुज़ारे छॾीसीं, का ख़बर न आहे गुनाहनि जे अंदरि, ग़फ़लत जे अंदरि, अल्लाह खे नाराज़ करण जे अंदरि। इन जे करे तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो करणु खपे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।